नाज़रीन नवाखे ख़बर ॾींद त सिंध हाई कोर्ट सखर बेंच में सरकारी बंद पियल प्राइमरी स्कूलनि वारी रिपोर्ट पेश कई वई आहे। अवांखे ॿुधायूं त सिंध जे सरकारी प्राइमरी स्कूलनि में 47 लख ॿारड़ा दाख़िल आहिनि। 50,000 खां वधीक उस्तादनि जी ज़रूरत आहे, स्पेशल सेक्रेटरी तालीम चयो आहे। अवांखे ॿुधायूं त 30 ॿारनि लाइ हिकु उस्ताद लाज़मी आहे, त पोइ अवां वधीक 50,000 उस्ताद भर्ती छो नथा कयो। जस्टिस सलाहुद्दीन पवर पारां रिमार्क्स में चयो वियो आहे। सिंध हाई कोर्ट सखर बेंच जी बरुकनी बेंच जस्टिस सलाहुद्दीन पवर ऐं जस्टिस अब्दुल मुबिन लाखो केस जी ॿुधणी कई आहे। अवांखे अपडेट कयूं त सिंध हाई कोर्ट सखर बेंच में सरकारी बंद पियल प्राइमरी स्कूलनि वारी रिपोर्ट पेश कई वई आहे। अहम केस जी ॿुधणी कई वई आहे। सिंध जे सरकारी प्राइमरी स्कूलनि में 47 लख ॿारड़ा दाख़िल आहिनि। 50,000 खां वधीक उस्तादनि जी ज़रूरत आहे, स्पेशल सेक्रेटरी तालीम चयो आहे। अवांखे अपडेट कयूं त सिंध हाई कोर्ट सखर बेंच में सरकारी बंद पियल प्राइमरी स्कूलनि वारी रिपोर्ट पेश कई वई आहे। सिंध जे सरकारी प्राइमरी स्कूलनि में 47 लख ॿारड़ा दाख़िल आहिनि। 50,000 खां वधीक उस्तादनि जी ज़रूरत आहे, स्पेशल सेक्रेटरी चयो आहे।